से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हिकिड़े भेरे वतायो फ़क़ीर ऐं संदसि अमड़ कंहिं सफ़र ते निकिता। सफ़र ते निकिरण दौरान संदसि अमड़ कुझु ज़रूरी शयूं अटो ऐं ॿियो सामान गॾु खयो ऐं ॿई माउ पुटु सफ़र ते निकिरी पिया। से मुंहिंजा हलंदे हलंदे सुबुह खां ॾींहुं थी वियो, ॾींहं खां शाम ऐं अची राति पई। सिजु लहण वारो थियो ऐं राति पइजी वई। संदसि माणस वताए खे चयो त पुटड़ा ओ अबा वताया किथां टांडो खणी अच त मानी पचाए वठूं ऐं मानी टुकर खाई पोइ अॻिते सफ़र ते निकिरूं। वतायो फ़क़ीर अमड़ जे चवण ते हिकु तरफ़ मुंहुं करे रवानो थी वियो, पर थोरो अॻिते हली वरी बीह रहियो ऐं वापसि पंहिंजे अमड़ तरफ़ मोटी आयो ऐं अमड़ खे चयाईं त अम्मा भला हिते रिणपट में टांडो किथां आयो? तूं बि पई अजीब ॻाल्हियूं करे अम्मा, किथां टांडो खणी अचां? से मुंहिंजा ॻाल्हि था कनि ऐं किताबनि मां रिवायत आहे त वताए खे संदसि अमड़ चयो त पुटड़ा तूं वली अला आहीं, तूं वञ ऐं वञी दोदख मां टांडो खणी अच। फ़िलहालु पाण मानीड़ी पचायूं, को टेम टाणूं करियूं, वञ ऐं दोदख मां टांडो खणी अच। से मुंहिंजा हिते वतायो फ़क़ीर इंतिहाई अहम ॻाल्हि कई ऐं इंतिहाई अहम गुफ़्तो चयो जेको बिल्कुलु सबक़ आमोद आहे। वतायो फ़क़ीर चयो त अमड़ दोदख में टांडो थिए ई कोन। माण्हू चयसि त अबा पोइ हीअ चवंदा आहिनि त गुनाहगारनि खे दोदख जी बाहि में साड़ियो वेंदो, सो जेकॾहिं उते बाहि न आहे त सो कीअं सड़ंदा ऐं वॾा वॾा डप ॾिना था वञनि त दोदख में बाहि आहे, ख़तरो आहे। सो मुंहिंजा वतायो फ़क़ीर चयो त अमड़ पंहिंजी दोदख ऐं पंहिंजी बिश्त सभु को हितां ई ठाहे वेंदो आहे ऐं पंहिंजी दोदख ठाहिण वारो बि हितां ई पंहिंजा टांडा हर को पाण सां ई खयो वेंदो आहे। सो दोदख में न टांडो आहे न छा, ऐं जंहिंजे लाइ टांडा ऐं बाहियूं आहिनि उहो पाण हितां ई खणी वेंदो आहे। से मुंहिंजा उमेदु आहे त वतायो फ़क़ीर जो हीउ गुफ़्तो, हीअ ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी त जेके बि नेक अमाल कंदा आहिनि ऐं सुठा कमु कंदा आहिनि त उन्हनि लाइ बिश्त ऐं सुकून आसाइश आहे, पर जेकी गुनहगार ॿियनि जा हक़ खाइण वारा या घासिब लुटेरा आहिनि त उन्हनि लाइ बाहि टांडा सम्झो त हितां ई हू पंहिंजे लाइ खणी वेंदा आहिनि। सो इन क़िस्म जो वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।